भारतीय अख़बार दी हिंदू 2025 ईस्वी खे भारतीय परॾेही पॉलिसी जी नाकामी जो साल करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त साल 2025 में भारतीय हुकूमत लाइ नाकामी जो साल रहियो आहे। भारतीय परॾेही पॉलिसी उम्मीदुनि ते पूरो न रही सघी। भारत खे रूसी तेल बाबति पंहिंजे मौक़िफ़ तां पोइते हटणो पइजी वियो। फास्ट फ्लैग ऑपरेशन सिक्योरिटी जी संगीन नाकामी आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त भारतीय अख़बार दी हिंदू 2025 ईस्वी खे भारतीय परॾेही पॉलिसी जी नाकामी जो साल करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त साल 2025 ईस्वी भारतीय हुकूमत लाइ नाकामी जो साल रहियो आहे। भारतीय परॾेही पॉलिसी उम्मीदुनि ते पूरो न लही सघी। भारत खे रूसी तेल बाबति पंहिंजे मौक़िफ़ तां पोइते हटणो पइजी वियो। फास्ट फ्लैग ऑपरेशन सिक्योरिटी जी संगीन नाकामी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त भारतीय अख़बार दी हिंदू 2025 ईस्वी खे भारतीय परॾेही पॉलिसी जी नाकामी जो साल करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त साल 2025 ईस्वी भारतीय हुकूमत लाइ नाकामियुनि जो साल रहियो आहे। भारतीय परॾेही पॉलिसी उम्मीदुनि ते पूरो न लही सघी। भारत खे रूसी तेल बाबति पंहिंजे मौक़िफ़ तां पोइते हटणो पइजी वियो। फास्ट फ्लैग ऑपरेशन सिक्योरिटी जी संगीन नाकामी आहे। भारतीय अख़बार दी हिंदू 2025 ईस्वी खे भारतीय परॾेही पॉलिसी जी नाकामी जो साल करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त साल 2025 ईस्वी भारतीय हुकूमत लाइ नाकामियुनि जो साल रहियो आहे।